अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। लाड़काणो खां ब्यूरो चीफ सिकंदर मुगेरी जी ख़बर शामिल कंदासीं। लाड़काणे में चोर पुलिस खां ॾाढा बणिजी विया। ॾींहुं राति चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। एयरपोर्ट थाणे जी हद गगरको पुलिस चौकी वटि DSP राज़ी ख़ान शाहणी कफ़ील शाहणी समेत 5 कारनि खां मोबाइल ऐं रोक रक़म फुर करे आसानी सां फ़रार थी विया। यादि रहे त एयरपोर्ट थाणे जी हद गगरको पुलिस चौकी ख़ाली, अमलो गाइब। उन मौक़े ते DSP इनकम टैक्स राज़ी ख़ान शाहणी, कफ़ील ख़ान शाहणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गगरको चौकीअ में पुलिस न हुजण करे आवाम फुरिजी लुटिजी रही आहे। चौकीअ जो अमलो लापता आहे। लगातार 1 कलाक फ़ोरू फुर कंदा रहिया ऐं पुलिस कंहिं बि क़िस्म जी तहरीक न वरिती। फ़ोरू रोक रक़म, मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। फुरिजी वलनि जे दाउनि ते रड़ियूं। आसपास जे ॻोठाणनि ॿुधी माण्हू गॾु थी विया। ॻोठाणनि खे ॾिसी फ़ोरू फ़रार थी विया। हुननि SSP लाड़काणो मोहम्मद इमरान ख़ान खां मुतालबो कंदे घुर कई त गगरको पुलिस चौकीअ ते अमलो मुक़ररु कयो वञे ऐं एयरपोर्ट थाणे जी नाअहल अमलो हटाए ईमानदार मुक़ररु कया वञनि। होॾां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत पेराडू सां गॾिजी चोरनि जो पेरो खयों पिया वञनि।